Assalamualaikum ya Limat Haq मौजूद नमस्ते गुड इवनिंग लाड़कानी के पाकिस्तानी चौक तां मौला अली अलैहिस्सलाम जे कौल सां त सभ खां वॾे में वॾी गद्दारी जेका आहे उहा पंहिंजी धरती ऐं क़ौम सां गद्दारी आहे। तव्हां पाण सम्झी सघो था त अॼु जे दौर में जेको इहे सिंधियुनि सां सिंधी ॿोलीअ सां सिंधु दरिया सां जेका दुश्मनी थिए थी अंदरे खाने उहा शायदि अञा को बि महसूसु न कई आहे। ॾिसो मौलाना हज़रात मौलाना फज़ल रहमान साहब सिराजुल हक़ अचक सही ॾिसो इन मामले ते कीअं उन्हनि जी हिमायत था कनि पर अफ़सोस इहो आहे जो असांजी क़ौम जा माण्हू गॾु नथा थी सघनि जॾहिं त केॾो बहितरीन मौक़ो आहे जो सरकार उन्हनि ते गरम आहे इस्टेब्लिश उन्हनि ते गरम आहे ऐं जेकॾहिं असां हज़ारनि जी तादाद में हर शहर में निकिरी पऊं ऐं गो अफ़गानी गो जा नारा लॻण शुरू थियनि त केॾो हिकिड़ो प्रेशर डेवलप थींदो। जॾहिं क़ौम सीरियस आहे त सरकार न आहे ऐं जॾहिं सरकार सीरियस थी आहे त क़ौम खे को फ़िक्र न आहे। यकीन कयो क़ौम जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इहा सोच ई न आहे उहा सिर्फ़ु इन सोच सां सोचनि था त असांजी ज़िंदगी आहे गुज़री वेंदी पर उहे जेके पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू आहिनि जेके चवनि था त 200 सालनि खां पोइ 300 सालनि खां पोइ जेकॾहिं इहा अफ़गाननि जी यलगार रही ॿियनि धारनि जी यलगार रही उन्हनि जी हिते ज़मीन थी उन्हनि जो हक़ थियो पोइ उहो पाणी बि असांजे हिसे जो खणी वेंदा असांजूं नौकरियूं हिसे जूं खणी वेंदा असांजी धरती हिसे जी खणी वेंदा ऐं पोइ असांजी ॿोलीअ में अक़लियत में अची वेंदासीं ऐं पोइ असांजी ॿोलीअ खे थ्रेट हूंदो असांजी क़ौम खे थ्रेट ईंदो पर कंहिं बि क़ौम खे 200 साल माण्हूअ खे 200 अॻिते जे सालनि जे लाइ आहिनि सोचनि था पर जेको आम माण्हू आहे हुनखे को बि फ़र्क़ु नथो पए। कहिड़ो ज़ुल्म आहे। मौलाना हज़रात खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेके अफ़गानी इहो नथा ॾिसो त अफ़गानी दहशतगर्द आहिनि इहो नथा ॾिसो त अफ़गानी जेके आहिनि उहे अफ़गानी जेके आहिनि उन्हनि असांखे हथियार सप्लाई कया आहिनि उन्हनि असांखे भरपूर क़िस्म जी मंशियात ॾेई असांजे नौजवाननि खे तबाह कयो आहे इहो महसूसु नथो थिए। मौलाना हज़रात खे इहा ख़बर नथी पए त खोड़ सारा अफ़गानी जेके असांजे मुल्क में ट्रपी कंपार्टमेंट कनि था उन्हनि मां 20 मां चवनि था 16 ॼणा जेके आहिनि से अफ़गानिस्तान जा आहिनि। अलाए कहिड़ी क़ौम आहे असां ग़रीब क़ौम मिसकीन क़ौम सूफ़ी क़ौम जेका माण्हुनि खे जीअण में जायूं ॾियूं पर असां सां अहिड़े क़िस्म जी दुश्मनी जो असांजी ज़मीन जी वलार थिए असांजी ॿोलीअ खे ॿियो नंबर ते रखियो वञे उन सां गॾोगॾु असांजे क़ौम जे माण्हुनि खे ॻोठनि में घिरी करी मारियो ऐं असांजे मथां धारियुनि जी यलगार जेका आहे उहा थोपियो त इन में सभु मिलियल आहिनि। इहे मौलाना हज़रात रुगो न इन में वॾे में वॾो जेको नुक़सानु आहे उहो ज़रदारीअ जो आहे ज़रदारी असांजो कयो आहे वॾे में वॾो नुक़सानु असांजो ज़रदारीअ कयो आहे जंहिं इन्हनि खे वोट जी लालच में कराचीअ में हज़ारे क़िस्म जूं बस्तियूं ठाहे ॾिनियूं उन खां पोइ ॾिसो किथे किथे अफ़गानी होटल अफ़गाननि जा लाइन ते ॾिसो देयर इज़ अ लॉट ऑफ द पीपल बिलोंग्स टू अफ़गान। इहे जेकॾहिं वधंदा रहिया इहे जेकॾहिं अहिड़े ई नमूने सां अॻिते ईंदा रहिया असांजी ज़मीनुनि असांजे मुआशियात ते असांजे पाणीअ ते असांजे नौकरियुनि ते असांजे इलाइक़नि ते कब्ज़ा थींदा रहिया त पोइ को वक़्तु अहिड़ो हूंदो हाणे असांखे कुटनि था पिया जिथे किथे त पोइ बाक़ी छा थींदो त अॼु एतिरो मैसेज आहे इहे सरदारी हुकूमत इहे पीपल आहे इहे सरदार इहे वॾेरा इन्हनि सभु असां मिली करे इन्हनि असांजी तबाही कई आहे। तो महिरबानी करे अफ़गानी बचायो सिंध बचायो सिंध बचायो सरदार बचायो सिंध बचायो सरदार इहे तव्हांखे ख़बर न सरदार माण्हू पाण कराइनि माण्हू पाण बदिराइनि माण्हू पाण कराइनि माण्हू पाण था कराइनि सरदार ॿियो नुस्ख़ो क़ौम जे लाइ त इहे जेके वॾेरा इहे भोतार इहे अफ़गानी इहे सरदार इहे धाड़ेल इहे सभु जेके आहिनि इहे हिन क़ौम खे लुटनि था सरदार कराइनि बि सरदार बदिराइनि बि सरदार सभु वॾेरा सरदार मौलाना अली अलैहिस्सलाम सरदारनि जे लाइ फरमायो आहे त आख़िरी वक़्त में कमीना सरदार थींदा। हाणे जेके बि सरदार आहिनि सन में तव्हां ॾिसो उहे सभु कमीना आहिनि उहे पाथारीदार आहिनि उहे चोरनि जा यार आहिनि उहे पुलिस उन वटि पठियूं लॻी पई आहे मास्टर उन वटि पठियूं लॻा पिया आहिनि
सॼो करप्शन उन्हनि कई आहे त इहे क़ौम खे इहे सरदार वॾेरा लुटनि था त इन्हनि सरदारनि जे कॾहिं छो नथी पए क़ौम इहे अफ़गानी असांजे मथां कब्ज़ो करे वेंदा इहे सरदार वॾेरा असांखे तबाह कंदा सदाईं असां ठीको कयो आहे न त असां जदोई जे सरदारनि खे ॿारनि जे सरदारनि खे जमालनि जे सरदारनि खे वोट ॾींदा वञूं असांजी क़ौम जेका आहे उहा रुॻो फत प्लेट ते उहा ॻाढ़े बोर्ड ते 2000 जे जेको आहे सो 2000 जो कार्ड जेको आहे उते सिंधियुनि जी गैरत काॾे वई आहे जो असांजूं नियाणियूं ॾह कलाक ॿिनि हज़ारनि जे किस्तुनि जे करे बीठियूं आहिनि हीअ क़ौम कॾहिं उथंदी हिन क़ौम खे कॾहिं गैरत ईंदी अफ़गानी असांजे मथां कर्ज़ो करे रहिया आहिनि अफ़गानी इहे सॼो ज़रदारीअ जो कमु आहे इहे मुराद अली शाह जा कम आहिनि इहे वॾेरा आहिनि इहे जेके बि सिंध जा वॾेरा आहिनि इहे जेके बि सिंध जा सरदार आहिनि इहे जेके बि सिंध जा भाड़ेल आहिनि इहे जेके बि सिंध जा वॾेरा आहिनि इहे सभु ज़रदारीअ जे कांच में घिरी आहिनि हिननि जी सुपर सां हिननि जी इहो पाथारीदार ई ज़रदारी आहे जेको हिननि सभिनी गुंडनि खे गॾु कयो अथई ऐं सॼी सिंध खे यरगमाल करे हाणे क़ौम खे लुटे रहियो आहे ऐं असांजा माण्हू बेहोश आहिनि असांजी क़ौम हिकिड़े गिलास बंद में टुन आहे ख़ुदा जो कसम को बि मसइलो न आहे 330 रुपया पेट्रोल ते 500 रुपया पेट्रोल ते कंहिंखे बि उथण जी न आहे होटल असांजा भरिया पिया आहिनि पर असांजी क़ौम जीअं असांखे पंज पादर वधायो ॾींदा आहियूं उहे असांजे मथां कीअं हुकुमरानी कनि था कीअं असांजे मथां दादागिरी कनि था कीअं असांजे मथां जेको आहे ज़मीनुनि ते कब्ज़ा कनि माण्हू खणनि माण्हू टकराइनि पुलिस उन्हनि जी वाटो पुलिस उन्हनि जी छपटागिरी करे सॼो ॾींहुं असांजी क़ौम नुक़सान में आहे पर कंहिंखे बि को फ़र्क़ु नथो पए इहा क़ौम जेका आहे ईअं सुठी आहे हिननि खे अफ़गानियुनि जो पतो न आहे त जंहिंमहिल 200 साल खां पोइ इहे अफ़गानी इहे ॿियूं क़ौमूं जॾहिं असांजे सिंध में कब्ज़ो करे वेंदियूं हाणे हैदराबाद में अफ़गानी मोटड़ा था आणनि हाणे असांखे कराची में मोटड़ा था आणनि त पोइ छा थींदो पोइ तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त असांजे नौकरियुनि ते कब्ज़ो थींदो असांजे ज़मीन ते कब्ज़ो थींदो असांजे पाणीअ ते कब्ज़ो थींदो असांजे बचत ते कब्ज़ो थींदो अरे नियाणियूं असांजूं खली वञनि असांजी क़ौम सुठी पई हुजे अहिड़ी बेगरत क़ौम खे न हुजणु घुरिजे असां त गैरती क़ौम आहियूं असां त पुराणी क़ौम आहियूं पोइ असां छो ईअं आहियूं जो असांजो क़ौम ईअं असांजी क़ौम खे इन ज़रदारीअ 2000 जे कार्ड ते भत जी प्लेट ते ॻाढ़े बोर्ड ते गिरवी करे छॾियो आहे असांजी क़ौम हर ज़ाती मफ़ादनि में आहे इन क़ौम खे लुटियो आहे ज़रदारी हिननि जे वॾेरनि ऐं सरदारनि कहिड़ो सरदार आहे जेको ज़रदारीअ जे पाथारीअ ते न आहे कहिड़ो वॾेरो आहे जेको आहे ज़रदारीअ जे पाथारीअ ते न आहे इहो ई ज़रदारी आहे हिन क़ौम खे लुटियो आहे हीअ वॾेरा सरदार असांजी क़ौम खे लुटनि था इन्हनि ई अफ़गानी आंदा आहिनि इन्हनि ई अफ़गानी रहिया आहिनि इहे ई अफ़गानियुनि खे हिते परमिट्स था ॾियनि पुलिस हिन सां मिलियल आहे हर माण्हू हिन सां मिलियल आहे असांजे माण्हू ग़रीबनि खे ॻोठनि में वञी क़तल कयो थो वञे पर उहे जिन असांखे दहशतगर्दी ॾिनी अफ़गानियुनि असांखे हथियार न अफ़गानियुनि असांखे हीरोइन मंशियात न ॾिनी आहे अफ़गानी बम्बार्टमेंट नथा कनि अफ़गानी उहा क़ौम आहे जेका बम ॿधी माण्हुनि खे उॾाईंदी आहे असांजे सेक्युलरिज़म खे असांजी सिंध सुहिणी सिंध जेका सेक्युलर आहे जेका हर माण्हू हुन सां प्यार थो करे जेको हर मज़हब जे पुरसकून रहंदो हुयो हिननि असां सां दुश्मनी कई आहे सो महिरबानी करे मां सॼी क़ौम खे लाड़काणे मां जाॻाईंदे त ख़ुदा जे वास्ते हीउ जेको अफ़गानियुनि जो मसइलो आहे इहो तमामु वॾो मसइलो आहे इन में सरदार अफ़गानी वॾेरा भोतार धाड़ेल ऐं इहे सभु जेके आहिनि ज़रदारीअ जे कांच में घिरियल आहिनि उनजा पटू आहिनि त महिरबानी करे क़ौम जागे हे मौक़ा अथव ऐं क़ौम जेकॾहिं न जागंदी त पोइ 200 सालनि खां पोइ जेको असरु थींदो क़ौम सां इहे अफ़गानी इहे वॾेरा भोतार असांखे नीस्तो नाबूद करे छॾींदा अरे ग़रीब मज़दूर त ॾिसो जेके 500 रुपया 800 रुपया मज़दूरी ॾियो बचड़नि खे छा खाराईंदो उहो छा पियारे सघे थो केॾी त उहे जेके MPM आहिनि अरबपति थी आहे केॾी करप्शन था कनि तव्हां नथा ॾिसो तव्हांजे रोडनि खे कीअं तबाह करे थो वञे तव्हांखे वोटनि ते कंबे खणी वञी प्लेट ॻाढ़े बोर्ड जे प्लेट ते ऐं भत जी प्लेट ते ऐं 2000 जे जेको आहे कार्ड ते असांजूं नियाणियूं 10 कलाक जेके उस निकिरण उस में हिते सिंध जी गैरत काॾे मरी वई आहे कॾहिं वोट जो इस्तेमालु सिखंदव कॾहिं तालीम पढ़ाईंदव कॾहिं अॻिते ईंदव कॾहिं वॾेरनि सरदारनि जे चंबे मां निकिरंदो अड़े असांजी प्रिया कुमारी न्याणी वीचारी असांजी कढी वञे ऐं असांजी क़ौम सुधी पई रहे एॾी बेगरत क़ौम त न आहे जो असांजा माण्हू धाड़े खणी वञनि वरी वॾेरा सरदार हुननि खे मोटाइनि क़ौम खे अॻिते अचणु घुरिजे क़ौम सुठी पई आहे क़ौम भंग जे गिलास में गुम थी वई आहे क़ौम पाण इंडिविजुअल नाशी थी वई आहे हुनजे करे मां लाड़काणे मां मौला अली अलैहिस्सलाम फरमायो त इंसान अज़ीम न आहे इंसान जो किरदारु अज़ीम आहे एतिरो पैसो दौलत गॾु करण खां पोइ बि ज़रदारीअ जी इहा 5 फुट 6 फुट क़बर ठहंदी पर हिन
क़ौम खे जेकॾहिं को जीआरे वेंदो संवारे वेंदो उनखे सदाई माण्हू यादि कंदा त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते लाड़काणे मां सॼी क़ौम जे लाइ रिक्वेस्ट आहे प्लीज़ वेकअप दिस इज़ द टाइम फॉर यू पीपल सॼी दुनिया जा सिंधी जिथे बि आहियो उहे महिरबानी करे अफ़गानी तमामु वॾो इशू आहे तालीम असांजो वॾो इशू आहे सिहत असांजो वॾो इशू आहे करप्शन असांजो वॾो इशू आहे इहे सरदार वॾेरा भोतार धाड़ेल इहो ज़रदारी इहा पुलिस सॼी मिलियल आहे हिन क़ौम खे हथ सां तबाह कयो वियो आहे सो आई रिक्वेस्ट यू ऑल पीपल ऑफ द वर्ल्ड सिंधी हिकु उस्ताद जी हैसियत में रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे पंहिंजे क़ौम जे मुस्तक़बिल पंहिंजे क़ौम जे ईंदड़ बचनि खे सोचो ऐं ज़रूरु कुझु कयो न त पोइ हथ हणंदासीं सदाईं सलामत हूंदो ख़ुशि हूंदो जिथे बि हूंदो